टंडो जाम में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त टंडो जाम में सिंध ज़री यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन सोटा तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। सोटा सदर डॉक्टर फहद नज़ीर खोसे जी अॻवानी में रैली कढी एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जे वैश्याणे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। मरहूम प्रोफेसर डॉक्टर अजमल जी बुज़दिलानी हमले में बेदर्दी सां क़त्ल थियण ते सॼी उस्ताद कम्यूनिटी सदमे में मुब्तला आहे। असां हिन ॾुखे वक़्त में संदुसि ख़ानदान दोस्तनि ऐं साथियुनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कयूं था। प्रोफेसर अजमल ते हमलो सिर्फ़ हिकु फ़र्द ते हमलो न आहे पर सॼी सिंध जे तालीमी बिरादरी ते हमलो आहे। असां अहिड़े वैश्याणे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त इंसाफ़ कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।